फरमाइंदा खालिक अल्लाह ताला इन कुरान पाक में फरमायो मां अल्लाह खां सवाइ बे कंहिंखे जेकॾहिं खालिक समझी करे कुछ उन्हें को पैदाश जी उम्मीद रखो था फरमाई त को मखे के बि ठाहे पैदा न थो करे सघे मखे के अब मखे ठाहिण ॾुखी या माण्हू ठाहिण ॾुखियो माण्हू नहीं माण्हू तो वॾी ॻाल्हि आहे अल्लाह ताला कुरान मजीद में चैलेंज कई हिकिड़ी जाइ ते लफ़्ज़ तव्हां पढ़ंदो कुरान पाक ते न हिकिड़ी जाइ ते त या अय्युहल्लज़ीना आमनू बुजुर्गन लिखियो आहे त जॾहिं इहो लफ़्ज़ कुरान में पढ़जे न या आलिम सुवारो पढ़े या अय्युहल्लज़ीना आमनू त मोमिन ते लाज़िमात चवे त जीअं मुंहिंजा मिठा रब अल्लाह जो पंहिंजे बाने सां ॻाल्हाए थो ओ मुंहिंजा मोमिन बाना त मोमिन ते लाज़िमात चए जीअं मुंहिंजा साईं जीअं मुंहिंजा मिठा रब कहीं जाए ते कुरान में पढ़ियो आ या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो कहीं जाए या अय्युहल काफिरून ऐ काफिरो ओरे या अय्युहल्लज़ीना आमनू अरे या अय्युहल काफिरून ऐ काफिरो कहीं जाए ते अल्लाह से फरमायो तो या अय्युहन्नास ऐ इंसान होड़े खास मोमिनन सा खिताब होड़े खास काफिरन सा खिताब हिन जाए ते अल्लाह ताला मोमिनन सा न काफिरन सा न इंसानन सा खिताब तो करे या अय्युहन्नास ज़ुरिब मसलन फस्तमिऊ लह इन्नल लज़ीना तदऊन मिन दूनिल्लाहि लन यख़्लुक़ू ज़ुबाबन वला यज्तमऊ लह व यस्लुबहुम ज़ुबाब शयअन ला यस्तनक़िज़ूहु मिन्हु ज़ौफ़ तालिब वल मतलूब मा क़दरुल्लाह हक़ क़दरी कुरान पाक 17 सिपारो फरमाए त मां अल्लाह के छडे बिन को घुरो था त बियो बि कुछ दई सकंदो पैदा कंदो पुट दींदो खुलासो इहो फरमाए त ये सभई गडु थन एकड़ी मखे भी पैदा कर मखे फरमाए त मखे पैदा करण त परे रहो पर मखे उन्हन को का शय ज़हड़ो कुछ अब मखे जो अचे ता जे चाह जे कोप में किरंदी आ त पो पींदा हो न हां भला एकड़ो होटल वारो जो अब दिहाड़ी उन्हें वटे 1000 मानू जो अचे ऐं उन्हें जे 200 कोपर में मखे किरे त पो होटल वारो पांजे घर वारी के सोना जेवर वठी दींदो नी 200 कोप हारे दिहाड़ी हा बा एड़ो होटल वारो सोचो तो जो 200 कोप हारे ना तां जी अख पचाए करे ओडे वनी रखी करे वरी बाटे में विझंदो पर जेकॾहिं तव्हांखे एतबार नथो अचे त वरी सुभाणे होटलन के चेक कजो जिन जाइ ते खीर पियलन बाटा पियलन केतिरियूं मखियूं मोही पयूं आहिनि खाओ पियो उहे अथा पर जेकॾहिं हुन पासे ॾे वेंदासीं न सुन्नत जे तरीक़े ॾे त पोइ सवाब बि थींदो साईं जन फरमायो त मख जे हिकिड़े पर में शिफ़ा आहे हिकिड़े में बीमारी त ॿिए पर में उन बीमारी जी अल्लाह शिफ़ा रखी आहे ऐं मख जो कमु आहे त जॾहिं किरंदी आहे त उहो बीमारी वारो पर हेठि आणींदी आहे साईं जन फरमायो त उनखे टुॿी ॾियो टुॿी अब छा ॾिसो कंहिंखे टुॿीअ पियल वारी चाहे वणे टुॿी ॾेई करे उनजे ॿिए पर खे बि आणियो उन में तव्हां त जेकी बीमारी हुन में आई हुनजे पर सां त वरी अल्लाह उनजी शिफ़ा ॿिए पर में रखी आहे उहा शिफ़ा बि अचे तव्हांखे तकलीफ़ न थिए हे बीमारियूं असां सभु सुनत तरीक़नि खे छॾियूं तॾहिं ॻिचीअ में पियूं आहिनि जेकॾहिं उन पासे ॾे हलूं त बीमारी इंशाअल्लाह वेझे हिकिड़ो न बिरो न मिले इहे ॻाल्हियूं अथव इहो बि जेकॾहिं हिक ॿिए सां न इहे थींदा बसि हिननि कमीननि जो ख़बर न आहे त छा मक़सदु आहे अल्लाह को दुआ है अल्लाह ताला छला इन मुसीबत को महफूज फरमाए जे रब से बीमारी आहे त असां मुसलमान उन जी अमानत घुरूं जे ना है इन्हनि जी चालाकी आहे त मुंहिंजा मिठा रब इन्हनि जे चालाकीअ खे दुनिया जे आॾो वाक़िफ़ कर तव्हां त दुनिया ॼाणे त मुसलमाननि खे तंग कीअं था करनि अल्लाह को दुआ है अल्लाह ताला छला मूज़ी मर्दन को महफूज फरमाए सुन्नत ते अमल थींदो मूज़ी मर्द वेझा न ईंदा मखे के कोई पैदा न तो करे सके फरमाए मखे ने में ज़रड़ो वात में पेरन में खणी वञे तो कोई में ताक़त कोन्हे जो मखो को छॾाए अल्लाह